वकील वट वियो इहो खूनी हिकिड़ो वियो वकील वट अॼोका वकील अब 5000 फीस ॾे 2022 हा 5000 फीस ॾे हाणे हिकिड़ो माण्हू क़त्ल जे केस में आयो गिरफ़्तार थी तारे खे फांसी थी अचे वकील वटि वियो वारो कर वकील मुंहिंजी जान छॾाइजे 5000 वठंदो अब ॾे ते ॾिया की मां जज वटो था अचां पोइ त तोखे ॾियां न मूंखे अकुल ॾे छोजो वकील अकुल ऐं अरदास वारा वकील कंदा पासा हाणे काथे न काथे तोखे फासाईंदा वकील जो कमु आहे फासाए हाणे चई त जेको जज पुछे फलाणो माण्हू हो मारियो हव तूं चइजां कर कहिड़े हथियार सां मारियो कर माल में माण्हू खणा हव कर जवाब हिकिड़ो जज तोखे पागल करा ॾेई वरी जज पुछे फलाणो माण्हू छो मारियो कर कहिड़ो हथियार सां मारियो कर माण्हू माण्हू खणा हव कर बाबा मारे करो बबुआ थी वे तो यो वकील बि इंसान इंसान जेके बि माण्हू असांजे कोरस जा इंसान पर अकुल जी ॻाल्हि आहे या सिपाही या जमादार या सूबेदार हाणे गुलाब सिंह कलोड़ो वो अदा गुलाब सिंह कलोड़ा पंहिंजी मुलाक़ात थी अला तव्हांखे आबाद करे